नाज़रीन, टी20 वर्ल्ड कप जे इफ्तिताही मैच में पाकिस्तान ऐं नीदरलैंड्स विच में दंगल जारी आहे। पाकिस्तान पारां टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फ़ैसिलो कयो वियो। नीदरलैंड्स जे पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी आहे। क़ौमी टीम में साइम अयूब, साहबजादा फरहान, सलमान अली आगा, बाबर आज़म, शाहीन अफरीदी, शादाब खान ऐं ॿिया रांदीगर शामिल आहिनि। सलमान अली आगा चयो आहे त बरसात सबबि पिच बॉलिंग जे लाइ साज़गार आहे। पाकिस्तानी टीम कंहिं बि मुल्क खे शिकस्त ॾेई सघे थी। नाज़रीन, अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। टी20 वर्ल्ड कप जे इफ्तिताही मैच में पाकिस्तान ऐं नीदरलैंड्स विच में दंगल जारी आहे। पाकिस्तान पारां टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फ़ैसिलो कयो वियो। नीदरलैंड्स जी पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी आहे। क़ौमी टीम में साइम अयूब, साहबजादा फरहान, सलमान अली आगा, बाबर आज़म, शाहीन अफरीदी, शादाब खान ऐं ॿिया रांदीगर शामिल आहिनि। सलमान अली आगा चयो आहे त बरसात सबबि पिच बॉलिंग जे लाइ साज़गार आहे। पाकिस्तानी टीम कंहिं बि मुल्क खे शिकस्त ॾेई सघे थी।